असांजा दगवती वञनि पिया राह वेंदे असांजा में याकूब मारे गुम कयो अथऊं। बाक़ी हे बाबलू ऐं हो मोहबत मारे असांजो हिते आंदो अथऊं। अब हाणे अलाए किथां जॻह वेंदा मारियूं को जहिड़ा आहिनि त असां लसियूं। न कुझु तव्हां कुल ॻोल्हियोसि भली जा ॻोल्हियो कुझु बि न थींदो। असां हीअ चाची मां बि चाची बाबल जी बि मां हिन जो मलूका मुंहिंजो हसीन खातूं। असांखे इतला मिलियो आहे ख़बर पई असांखे उते ॾसियूं आया आहियूं असां त मां तो न आया अलाए काॾे विया मारे भाई गुम कया आहिनि पुलिस मारे गुम कया आहिनि त असां आयासीं टे याकूब बाबल मोहबो बाबल। नाज़रीन, शिकारपुर मां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मदे जी वेझो गाहीचा थाणे जी ॻोठ आरान में रात देर सां हथियारबंदनि पारां ओताक ते हमलो करे ओताक में सुतल जहांगीर मंगरियो खे अगवा करण वारे वाक़िए दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में थियल दो बदू फायरिंग में 2 ॾोहारी मोहब्बत ऐं बाबुल मारफाणी समेत हिकु ॻोठाणो तौफ़ीक मंगरियो क़तल थिया हुआ। ॿिन्ही ॾोहारियुनि जो तालुक़ गढ़ी यासीन वेझो ॻोठ खंड मारफाणी सां ॿुधाए पियो वञे। उन हवाले सां मक़तूल ॾोहारियुनि जे वारिस औरतुनि जो बि मौक़ुफ़ साम्हूं अची वियो आहे। उन हवाले सां मारफाणी बिरादरी जे 2 मक़तूलनि जे वारिस औरतुनि मुस्मात मलूका ऐं मुस्मात हसीना ख़ातून मीडिया आॾो मौक़ुफ़ थींदे चयो आहे त पुलिस असांजे रस्ते वेंदड़ नौजवाननि खे बेगुनाह क़तल कयो आहे जॾहिं त हिकु ॼणे याकूब मारफाणी खे खणी गुम कयो आहे। जॾहिं त पुलिस असांखे मक़तूलनि जा लाश पिणु न ॾेई रही आहे। हिननि वधीक चयो त असांजी मारिजी वियल नौजवाननि मथां को बि केस दाख़िल न हो, साफ़ शफ़ाफ़ जांच कई वञे। होॾां बाख़बर ज़रियनि खां मिलियल मालूमात मुताबिक़ न हथियारबंदनि हाजी आफ्ताब मंगरियो जी ओताक में दाख़िल थी ओताक में सुतल माण्हुनि खे यरगमाल बणाए जहांगीर पुट हाजी आफ्ताब मंगरियो खे अगवा करे वञी रहिया हुआ त रड़ियुनि ते ॻोठाणनि सुजाग थी पिया ऐं इतला ते पुलिस पिणु पहुची ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे मुगवी खे छॾाए वरितो। हथियारबंदनि जी फायरिंग में गोली लॻण सबबि हिकु ॻोठाणो तौफ़ीक मंगरियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो जंहिंखे तालके अस्पताल मदे जी पहुचायो वियो जितां फौरी तिबी इमदाद ॾियण बाद गणती जोगी हालत में लाड़काणो अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो।